अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़र जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़न खे। तू हबीब तू तबीब तू दर्द जो दारूं, दवा आहिनि दिल खे तुंहिंजूं तवारूं। करियां थी कारूं जो बुकी ॿियनियूं न थिए। तू हबीब तू तबीब तू ही डठन रब, तू ॾिएं तू लाहीं तू ही हादी रब। आहिनि ई अजब जीअं वारियो वेज विहारीं। तू हबीब तू तबीब तू दारूं खे दर्दन, तू ॾिएं तू लाहीं ॾातर खे ॾुखंदन। तॾहिं फकियूं फ़र्क़ कनि जॾहिं अमर करियो उनखे। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी। क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा है सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ों जोड़ जहान जी। जेरो तुंहिंजो नाम बाझ पियो ॾियाई मङा। रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव। कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। उभे उभारियाम निखट सभु नीं विया। हिकु मयो ॿियो मेंढरो राति सॼी सारियाम। ॻोढ़ा ॻल ॻाड़ियाम सूरज शाखूं कढियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह साईं जे पाक ऐं बाबरकत ऐं भलारे नाले सां, जंहिं असां सभिनी खे तख़लीक़ कयो आहे, जेको हिननि काइनातुनि जो तख़लीक़कार आहे, जेको हिननि काइनातुनि जो सर्जनहार आहे, असां सभिनी जो राज़िक़ आहे, रज़ाक़ आहे, असां सभिनी जे साहनि जो मालिक आहे। असांजो हिकिड़ो हिकिड़ो साह उन जी अमानत आहे, उन जे कब्ज़े में आहे। ऐं यकीनी तौर ते असां उन खां ई उन जी इबादत करियूं था ऐं उन खां ई मदद घुरूं था। अव्हां सभिनी जो मनपसंद रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं साण करे। ऐं सूरज शाखूं कढियूं जो जेका उन जी मुंद आहे, टी मुंद, उन जो सीज़न 3 ऐं सीज़न 3 जो प्रोग्राम नंबर पहिरियों साण करे आऊं आहियां अव्हां जो मेज़बान, अव्हां जी ख़िदमत में हाज़िर। मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी। न मां उधमो न मां उॾको न मां जलवो न मां झाती। न मां उधमो न मां उॾको न मां जलवो न मां झाती। बिरह में बदगुमाननि जो न मां भाती न बाराती। न मां खंजर न मां बड़छी न मां कोडर न मां काती। न मां रज़मी न अधराती न जज़्बाती। मुंहिंजे पारां सिकबिर सलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा मुरकंदा महकंदा बहकंदा टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे। कोसो लगे न वाव सजण खे खुदा करे। जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त। अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक ताला तव्हांजो तन बि दुरुस्त रखे, मन बि दुरुस्त रखे, अंदर बि दुरुस्त रखे, ॿाहिरि बि दुरुस्त रखे। ज़हनी क़ल्बी सुकून तव्हांखे मिले। इन दुआ सां प्रोग्राम जो आगाज़ करियूं था। ख़ुशी आहे, सराहाई आहे मूंखे त मूं जेको तव्हां सां कमिट कयो हुयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी सालगिरह जे मौक़े ते, ऐं उन मूं तव्हां सां कमिट कयो हो त तव्हां सां प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में जल्द मुलाक़ात थींदी ऐं रेगुलरली मुलाक़ात थींदी। त उन वाइदे खे पाड़ींदे अॼु मां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। ऐं इन ख़ुशख़बरीअ सां त हाणे हीउ प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं यकीनी तौर ते तव्हांजी ख़िदमत में हाणे रेगुलरली पेश कयो वेंदो। तव्हांजी मूंसां जेका ख़ासि प्रोग्राम में मुलाक़ात थी हुई, यानी उहो प्रोग्राम जेको असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सालगिरह जी मुनासिबत सां ख़ासि तौर ते तरतीब ॾेई अव्हां जी ख़िदमत में पेश कयो हुयोसीं, उन में इहा तव्हां सां कमिटमेंट थी हुई। यानी मुंहिंजी जेका तव्हां सां मुलाक़ात थी सा 10 ऑगस्ट ते थी हुई।
अॼु पाण 1 सेप्टेम्बर ते उन वाइदे खे पाड़े रहिया आहियूं ऐं अव्हांजे ख़िदमत में ही सीज़न 3 जो पहिरियों प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। अॼु ख़ैरनि सां ॾींहुं आहे अंगारे जो, मुहर्रम अल हराम जी 12 तारीख़ आहे, 1242 हिजरी जो साल आहे। अवां सभिनी जे लाइ 9 हिजरी साल मुबारक बि हुजे। सेप्टेम्बर महीने जी 1 तारीख़ 2020 जो साल ऐं बडरे जी अॼु 16 तारीख़ आहे 2077 जो बकरमी कैलेंडर जी मुनासिबत सां या सिंधी कैलेंडर जी मुनासिबत सां तारीख़ आहे। पाण सभई ॼाणूं था त सावण ऐं बडरो इहे 2 महीना हूंदा आहिनि जेके वसकारे जा महीना हूंदा आहिनि। सावण पूरो थी चुको आहे, सावण पुनो आहे ऐं बडरो बि काल्ह अधु पूरो थियो। अॼु उन जी 16 तारीख़ आहे, यानी महीने जो जेको ॿियो अधु आहे उहो अॼु शुरू थियो आहे। ऐं इहो ज़हन में हुजे त सावण ऐं बडरो इहे 2 वसकारे जा महीना आहिनि, यानी ही जेके बाक़ी 14 ॾींहं आहिनि इन्हनि में बि वसकारो थींदो। रब ख़ैर जी बरसाति वसाए। कल्ह कराची खां सवाइ सिंध जे ॿियनि केतिरनि ई शहरनि में, विचोले जा शहर, उत्तर जा शहर, उन्हनि में बरसाति थी। हैदराबाद में बज़ाते ख़ुदि बरसाति थी। असांजो आवाज़ु सिंध जे कुंड कड़छ ताईं पहुचे पियो ऐं सिंध जो मतिलबु इहो आहे त जाग्राफियाई हदुनि में बि सिंध ऐं सिंध दुनिया में जिते जिते वसे थी, यूरोप में, अमेरिका में, जिते जिते वसे थी, उन्हनि सभिनी खे बि असां प्रोग्राम में भलीकार था चऊं। ऐं उहे दोस्त जेके सूरज शाखूं कढियूं खे पहिरियों दफ़ो था ॿुधनि, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त सूरज शाखूं कढियूं 2013 खां वठी अव्हांजे ख़िदमत में पेश थिए पियो ऐं तक़रीबन असां 2016 खां वठी उनखे वंडणु शुरू कयो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन सां। मूंखे उमेदु आहे त हाणे बि इहो वंड जारी रहंदो। ऐं हाणे हिन सीज़न में तव्हांजी मुंहिंजी हफ़्ते में 2 ॾींहं मुलाक़ात थींदी इन ई वक़्तु, ऐं उहे 2 ॾींहं आहिनि अंगारे जो ॾींहुं ऐं जुमे जो ॾींहुं। प्रोग्राम जो आगाज़ करियूं था सुर रिप मंझां भिटाईअ जी हिन सुहिणी वाईअ सां, साइण जी आबदा परवीन जे आवाज़ में। हिन वाई खे अचो त ॿुधो। ओ मियां गूंदर कियो गरक माओ मुंहिंजो जिंदड़ो ॾुखोयन मरक मथे सगर पंधड़ो जो नवाज़े डड आसर लाहे मां उन जी जो नवाज़े डड आसर लाहे मां उन जी वेहो दाता जे दर ते लंघा लाहे लड जो नवाज़े डड आसर लाहे मां उन जी जो नवाज़े डड आसर लाहे मां उन जी वेहो दाता जे दर ते लंघा लाहे लड वेहो दाता जे दर ते लाए जो विया हो लाए जो विया सो मंझे थो मचुबरे सो उझा में किया जह सोरींदड़ सुकरी जो नवाज़े डड आसर लाहे मां उन जी वेहो दाता जे दर ते लंघा लाहे लड वेहो दाता जे दर ते ओडाया ओडो घणो ओडाया ओडो घणो
उॾाया ओॾो घणो। कहिड़ा करिए सॾ, कहिड़ा करिए सॾ, कहिड़ा करिए सॾ, कहिड़ा करिए सॾ, जो नवाज़े ॾॾ आसर लाहिम उन जी, जो नवाज़े ॾॾ आसर लाहिम उन जी। वेहुदाता जिदर ते रंगा लाहे लॾ, वेहुदाता जिदर ते। चितारे चूंदियास, चितारे चूंदियास, ॻाल्हियूं सभोई सजणे। चितारे चूंदियास, ॻाल्हियूं सभोई सजणे। जुह मुक़ाबिल थियास त सभु वञन में विसरी। ॻाल्हियूं पेट वरन में वधी वण थियूं, ॻाल्हियूं पेट वरन में वधी वण थियूं। पर सीमूं न कयूं गोशे गॾिया न सुकरी। जो नवाज़े ॾॾ, जो नवाज़े ॾॾ, जो नवाज़े ॾॾ आसर लाहिम उन जी। वेहुदाता जिदर ते रंगा लाहे लॾ, वेहुदाता जिदर ते। नेण न निंडूं कन, नेण न निंडूं कन, नेण न निंडूं कन, भॻो आरस अखियुनि। उझामियो बरने तोखे सारियो सुकरी। जीअं से खूही अनार, जीअं से खूही अनार, जीअं से खूही अनार, जीअं से खूही अनार वहन वारी गाॾुआं। हीअड़ो पिरियां धार निंबिरियांस न निंबरे। वेहुदाता जे दर ते, वेहुदाता जे दर ते, ओ वेहुदाता जे दर ते, वेहुदाता जे दर ते। लंघा लाहे लॾ, लंघा लाहे लॾ, लंघा लाहे लॾ, लंघा लाहे लॾ, जो नवाज़े ॾॾ आसर लाहिम उन जी। जो नवाज़े ॾॾ आसर लाहिम उन जी। वेहुदाता जे दर ते लंघा लाहे लॾ, वेहुदाता जे दर ते। नीहूं निहाईअ जा, नीहूं निहाईअ जा, ढकियो को हुन ढकीअ। नीहूं निहाईअ जा, ढकियो को हुन ढकीअ। ॼर ॼेरे छॾी त कीअं पचंदा था। संदी कुंभारा कन करे जा ॻाल्हड़ी, ॻाल्हड़ी कन करे जा ॻाल्हड़ी। जो नवाज़े ॾॾ, जो नवाज़े ॾॾ, जो नवाज़े ॾॾ आसर लाहिम उन जी। वेहुदाता जे दर ते लंघा लाहे लॾ, वेहुदाता जे दर ते। निहाई खानी,
निहाय खानी निहाय खानी हूँ सिख मुंहिंजा सुपरी निहाय खानी निहाय खानी हूँ सिख मुंहिंजा सुपरी सड़े सारो डी हूँ बहर बाफन निकरे ओ मियाँ हो मियाँ ओ भला जी लतीफ जो नवाजे डड जो नवाजे डड जो नवाजे डड आसर लाहे उन जी बेहुदा ताज दर ते लंघा लाहे लड जो नवाजे डड नेण निहाय जा नेण निहाय जा सुते लोक ढकियां उजाम्यो बरा तोखे सारो सुपरी अवलिया में अब्दुल लतीफ चे 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 सजणु ॾींदो सॾ सजणु ॾींदो सॾ सजणु ॾींदो सॾ सजणु ॾींदो सॾ जो नवाज़े डड जो नवाज़े डड जो नवाज़े डड आसर लाहिम उन जी बेहुदा ताज दर ते लंघा लाहे लड बेहुदा ताज दर ते जो नवाज़े डड जो नवाज़े डड आसर लाहिम उन जी बेहुदा ताज दर ते लंघा लाहे लड जो नवाज़े डड साईं मुंहिंजा शुरूआत कई से भलारे भिटाई जे कलाम सां अलाह साईं जे बाझा जे नाले सां सदाईं असां शुरू कंदा आहियूं पंहिंजे हर प्रोग्राम खे ऐं इहा असांजी यकीनन रिवायत आहे ऐं इहा रिवायत बरक़रार रहंदी ऐं वरी एॾे निमाणे अंदाज़ में पंहिंजे सभिनी कमनि खे कोताहियुनि खे लंघायुनि खे ख़ामियुनि खे मञींदे जॾहिं बदो इक़रार करे थो पंहिंजो पाण खे सबमिट करे थो अल्लाह तबारक व तआला वटि त जो नवाज़े ॾड आसर लाहे मौन जी वेह दाता जे दर ते लंघा लाहे लॾ त उहो जेको ॿुधण वारो आहे उहो जेको ॿुधणहार आहे उहो जेको पालणहार आहे उहो छो न ॿुधंदो असांजो अर्ज़ु छाकाणि त असां पंहिंजनि समूरनि नालाइकियुनि जो इक़रार कंदे असां उन सां मुखातिब थियूं था ऐं उन सां गॾोगॾु न फ़क़ति इहो ज़रूरी आहे त असां उन खां घुरूं उन खां पिनऊं ऐं उन खां ई तलब करियूं दुनिया जा ॿिया सभई दर छॾे न फ़क़ति इहो ज़रूरी आहे बल्कि इहो बि ज़रूरी आहे त असां उन जे ॾिनल नेमतुनि जो शुक्र बि अदा करियूं इहा हक़ीक़त आहे त जेको परवरदिगार खां नथो ॾिजे उहो काइनात ॿियनि समूरनि शयुनि खां ॾिजंदो त जेको परवरदिगार खां ॾिजे थो यकीनी तौर ते उनखे ॿिए कंहिं बि दर जी ग़ुलामीअ जी ज़रूरत कान्हे का ऐं उनखे ॿिए कंहिंखां ॾिजण जी ज़रूरत बि कान्हे का इहो तव्हां मशहूरु कौल ज़रूरु ॿुधो हूंदो त मां अलाह खां ॾिजां थो या उन खां ॾिजां थो जेको अलाह खां नथो ॾिजे तंहिंजे करे अलाह खां ॾिजण वारनि सां दोस्ती कजे ऐं जीअं मूं अर्ज़ु कयो त न फ़क़ति अलाह खां घुरिजे बल्कि उन जे ॾिनल नेमतुनि जो शुक्र बि अदा कजे असां शुक्र अदा करियूं था छाकाणि त हुन जा जेके भाल आहिनि असां ते उहे कौड़े आहिनि उहे किरोड़े आहिनि हिकिड़ो दफ़ो वरी मूंखे भिटाई जो सहारो वठिणो थो पवे पियो ऐं अलाह साईं जा शुक्र अदा करणा था पवनि पिया उन जे ई ॿोलनि खे जमालुद्दीन फ़क़ीर अलाह साईं उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए ऐं साथियुनि जी आवाज़ में अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था उन पालनहार जा शुक्र अदा करण जे लाइ भिटाई जो सहारो वठूं था कोड़े भाल करीम जा सह सह शुक्राना करीम जी जगत वाली
सो जंहिंजो इश्क अल्लाह सां
जी मुंहिंजा साईं कोड़े भाल करी मुंहिंजा असां शुक्राना भिटाई जे कलाम सां भिटाई जे कलाम जी जोड़ी करण सां पाण सूरज शाखूं कढियूं जी शुरूआत कईसीं। सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। उमूमी तौर ते जेको हीउ प्रोग्राम आहे उहो हिन खां अॻु वारी सीज़न में पाण सूमर खां जुमे ताईं पेश कंदा हुआसीं 5 प्रोग्राम, पर हीअ जेका 3 सीज़न आहे सीज़न 3 जो पहिरियों प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। ऐं हिन खे ॿुधण जे दौरान जेकॾहिं तव्हां असांखे जॉइन कयो आहे तव्हांखे भली कार था चऊं ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात हिन सीज़न में जिन ॾींहंनि ते थींदी उहे ॾींहं अंगारो ऐं जुमो आहिनि। मां तव्हांखे पंहिंजे जुमे वारे प्रोग्राम में हिकु ॿिए प्रोग्राम जे हवाले सां बि ॿुधाईंदुमि त हिकिड़े ॿिए प्रोग्राम में बि पंहिंजी मुलाक़ात थींदी सूरज शाखूं कढियूं खां अलावा। उहो कहिड़ो प्रोग्राम आहे, उनखे रेडियो जा ॿुधंदड़ जेके डायरेक्ट एयरवेव जे थ्रू रेडियो ॿुधनि था पिया ऐं मुख़्तलिफ़ FM स्टेशन्स ॿुधनि था, उन्हनि जो त उहो प्रोग्राम ॿुधलु आहे, पर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे साम्हूं जे लाइ पहिरियों दफ़ो असां हुन प्रोग्राम खे तव्हां सां वंडणु, तव्हां सां सलणु, तव्हां सां शेयर करणु शुरू कंदासूं हिन हफ़्ते खां वठी। तंहिंजे करे तव्हां तयारु रहिजो उनखे ॿुधण जे लाइ। यानी थुले लेखे तव्हांजी ऐं मुंहिंजी 3 दफ़ा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां 3 दफ़ा हाणे मुलाक़ात थींदी, पर उहो जेको टियों तव्हां सां मेलो थींदो, मूंखां मेलो थींदो, रहलो थींदो, जेका मुलाक़ात थींदी उहा थोरी मुनफ़रिद नौइयत जी हूंदी। ॻाल्हि त पंहिंजी सिंध जे बाबति ई थींदी, छाकाणि त हीअ वॉइस ऑफ सिंध आहे, रेडियो वॉइस ऑफ सिंध आहे। असांजी गुफ़्तगू जो, असांजी ॻाल्हि ॿोल जो, असांजे मुहबतुनि जो महवर ऐं मर्कज़ सिंध रहंदी, पर उन में थोरो अंदाज़ मुख़्तलिफ़ हूंदो। सूरज शाखूं कढियूं खां कीअं मुख़्तलिफ़ हूंदो इहो मां तव्हांखे पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम में बशर्ते हयात ज़रूरु ॿुधाईंदुमि। रंग प्रोग्राम में शामिलु करियूं था हिकिड़ो गीत वारो रंग। पाण शाह जी वाई खां आगाज़ कयोसीं हिकिड़ो अहिड़ो कोमल गीत जेको इंतिहाई कोमलता सां, इंतिहाई ख़ूबसूरतीअ सां, इंतिहाई सुहिणे नमूने सां, नफ़ासत सां, नज़ाकत सां सौंसदो दिलि ताईं पहुचे थो। उहो आवाज़ बि, उहो अंदाज़ बि। अब्दुल गफ़ार तबस्सुम जा ख़ूबसूरत ॿोल आहिनि। ऐं जीअं अब्दुल गफ़ार तबस्सुम इहो बि चयो त शुआव आहे को शोलो त नाहे पिरी, चाह आहे को चर्चो त नाहे पिरी, छो तो छोड़े छॾियूं छेरियूं पेर मां, साज़ सहकियो आहे सुॾकियो त नाहे पिरी, ऐं प्यार ख़ैरात वांगुरु तूं ॾींदो न कर, दिलि का झोली या किस्तो त नाहे पिरी। अचो त ॿुधो मंज़ूर सखीराणी खे। रूप वठी
वठिया रूप वठिया मुर्क तमाक पवे का साईं रात सजी रावेलन ते मुर्क तमाक पवे का साईं रात सजी रावेलन ते और तगोच उठन के प्यारा तबसुम जे भी तन मन में तबसुम जे भी तन मन में जरकी पाओ जानी माणी जरकी पाओ जानी माणी मुझे जी जरोकन में साजन मुझे सपनन में चांदी जहड़ो रूप वठिया रूप वठिया रूप वठिया जी मुंहिंजा साईं, मूंखे उमेदु आहे त हीउ गीत तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जीअं मूं चयो त बिना दस्तक जे, बिना खड़के जे, बिना दरवाज़े खड़काइण जे तव्हांजे दिलि ताईं हीअ आवाज़ु ज़रूरु पहुतो हूंदो। इन नफ़ासत ऐं नज़ाकत जो नालो ई शाइरी आहे ऐं तबसुम जे ख़ूबसूरत ॿोलनि खे मंज़ूर सखीरानी जे आवाज़ में अव्हांजे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां, आवाज़ सिंध लंडन तां वञी ख़िदमत पेश कयो पियो वञे। मां आहियां तव्हां सां गॾु यासिर काज़ी ऐं जॾहिं असां नंढे खंड जा अज़ीम आवाज़ जॾहिं असां सारियूं था त उन्हनि आवाज़नि मंझि हिकिड़ो आवाज़ जंहिंजी वरसी जी तारीख़ जुलाई जी आख़िरी तारीख़ हूअं ॾिठो वञे त नंढे खंड जा 3 वॾा ॻाइणा उन्हनि जे हवाले सां 3 अहम ॾींहं उहे जुलाई ऐं ऑगस्ट जे दौरान अचनि था। ऐं ऑगस्ट जे दौरान जेके ईंदड़ कलाकार आहिनि उन्हनि जो ज़िक्र करण खां अॻु में उनजो ज़िक्र जंहिंजे आवाज़ खे तव्हांजी ख़िदमत में पेश करण वारो आहियां, मोहम्मद रफ़ी साहिबु। 31 जुलाई जो आख़िरी ॾींहुं हूंदो आहे ऐं उन ॾींहं ते मोहम्मद रफ़ी साहिब जी वरसीअ जी तारीख़ हूंदी आहे। 1980 में हू असांखां विछड़िया ऐं असां मुख़्तलिफ़ फोरम्स ते उन्हनि खे यादि कंदा रहंदा आहियूं ऐं रफ़ी साहिब त इन जे लाइ बि असांखे वधीक प्यारो आहे छाकाणि त हुन सिंधी ॿोलीअ में हिकिड़ो कंप्लीट, हिकिड़ो मुकमल एल्बम ॾिनो आहे ऐं उन में इंतिहाई ख़ूबसूरत ऐं मोचारा गीत ॻाया अथसि। यकीनन उहे असांखे पसंदि आहिनि, न फ़क़ति गीत बल्कि उन सां गॾु गॾु सचल जो कलाम बि हुन ॻायो आहे। गॾोगॾु जीअं मूं ज़िक्र कयो ऑगस्ट, त ऑगस्ट 4 ऑगस्ट जी जेका तारीख़ आहे सा किशोर कुमार साहिब जे ॼमण जी तारीख़ आहे। ऑगस्ट जे दौरान ई कुझु ॾींहं अॻु में मुकेश साहिब जी वरसीअ जी तारीख़ गुज़री, मुकेश साहिब जी वरसीअ जो ॾींहुं गुज़रियो 27 ऑगस्ट। त इहे जेके अज़ीम हस्तियूं आहिनि उन्हनि पंहिंजे महदूद ज़िंदगीअ जे अंदरि एतिरो लामहदूद कमु कयो आहे जेको असांजे केतिरनि ई न फ़क़ति पीढ़ियुनि जे लाइ उहो काफ़ी आहे बल्कि उन सां गॾोगॾु असीं जेसि ताईं जीअरा आहियूं असांजे न फ़क़ति ज़ौक़ जी तकमील कंदो रहंदो बल्कि खोड़ सारियुनि कैफ़ियतुनि जी तर्जुमानी बि कंदो रहंदो। रफ़ी साहिब जे आवाज़ में शामिलु करियां पियो महिमानी, ऐं इहा महिमानी सचे साईं जी आहे, सचल सरमस्त जी आहे, जंहिंखे प्रोफेसर डॉक्टर अता मोहम्मद हामी ॾाढे प्यार सां सचो साईं चवंदो। उन उकीर सां साॻी उकीर सां मां सचल सरमस्त जो कलाम कहिड़ी करियां महिमानी यार मुंहिंजे घर आयो अव्हांजी ख़िदमत पेश करियां थो। ऐं हामी जे ई सिटुनि सां महिमान जो ज़िक्र कंदे तव्हांखे 2 शेर ॿुधाईंदो हलां। उनजा 2 उनजा मक़्ता आहिनि त दुश्मन बि को अङण ते लड़ी थो अचे त पोइ हामी करियूं था उनजी बि इज़त ख़ुदा गवाह। ऐं हिकिड़ो ॿियो मक़्तो आहे उन्हनि जे हिकिड़े मशहूरु ग़ज़ल जो जंहिंजो मतिलो आहे मोहब्बत सां ई सचपच आदमी इंसान थींदो आहे, मोहब्बत जंहिंमें कीन आहे उहो हैवान थींदो आहे। उनजो मक़्तो आहे त ख़बर कहिड़ी ॾियां दोस्त हामीअ वठली ॾिस तूं तॾहिं ते दिलि जे दुश्मन तां बि हू क़ुर्बान थींदो आहे। त उन ई हामीअ जे प्यारे सचे साईं हज़रत सचल सरमस्त जो कलाम ॿुधूं था मोहम्मद रफ़ी साहिब खां।
नजर नीची नजर सां केरा आहे दरवाजे ते दिलबर दर खुलण जी देरा कहड़ी कया मेहमानी कहड़ी कया मेहमानी यार मुझे घर आयो ओ अल्लाह यार मुझे घर आयो कहड़ी कया मेहमानी कहड़ी कया मेहमानी यार मुझे घर आयो 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 यार मुझे घर आयो दोस्त मिलियो दिल जाए जो थियड़ी ओ दोस्त मिलियो दिल जाए जो थियड़ी थियड़ लथी हैरानी थियड़ लथी हैरानी यार मुझे घर आयो ओ अल्लाह यार मुझे घर आयो हिनवड़ लायक होश न आऊं हिनवड़ लायक होश न आऊं महब कई मेहरबानी महब कई मेहरबानी यार मुझे घर आयो 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 यार मुझे घर आयो मुश्किल क्या हुई बात असां खे मुश्किल क्या हुई बात असां खे साथ कयाऊं आसानी साथ कयाऊं आसानी यार मुझे घर आयो ओ अल्लाह यार मुझे घर आयो फजला करम सा खुद बख्शां करम सा खुद बख्शां सजल के सुल्तानी सजल के सुल्तानी यार मुझे घर आयो ओ अल्लाह यार मुझे घर आयो 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 यार मुझे घर यार मुझे घर यार मुझे घर आयो जी साईं मुंहिंजा रफ़ी साहिब खां सचे साईं जो कलाम दोस्त प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं अवां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे ऐं बरसातुनि जी मुंद आहे बारिशुनि जी मुंद आहे मींहं हेल ॾाढा पिया आहिनि ऐं कराचीअ में ख़ासि करे खोड़ सारनि कारखाननि खे घरू सनतुनि खे घरनि खे नुक़सानु पहुतो आहे कचनि आबादियुनि खे नुक़सानु पहुतो आहे ऐं उन सां गॾोगॾु वरी हिकिड़ो प्रोपेगेंडा बि शुरू थियो आहे उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे पर कारोबारी माण्हुनि खे उन्हनि जे दुकाननि खे उन्हनि जे गुदामनि खे उन्हनि जे भांडनि खे नुक़सानु पहुतो आहे जिते रखियल सामान इलाही सारो ख़राबु थी चुको आहे
करोड़े अरबे रुपयनि जो तख़मीनो लॻायो वियो आहे त उते नुक़सानु थियो आहे। उन सां गॾोगॾु माण्हू इलेक्ट्रिक शॉक जे करे, बिजलीअ जे करंट लॻण करे उहे अजल जो शिकार थिया आहिनि, घर किरिया आहिनि, वसंदियूं किरियूं आहिनि। त असां अफ़सोस जो इज़हार करियूं था। उन सां गॾोगॾु हुकूमत सरकार जेका आहे सा पंहिंजे वित ऐं बसार उते इमदादी सरगर्मियूं करे पई, रब उन्हनि खे ताक़त ॾे। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां सभिनी खे एहतियात जे लाइ गुज़ारिश करियूं था, रब ख़ैर जो मींहुं वसाए। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त अॼु बर्डे जी 16 तारीख़ आहे, अञा 14 ॾींहं बाक़ी आहिनि। सो इन दौरान एहतियात करियो, रब तव्हां सभिनी खे ढके। मक़सूद गुल साईं जो ख़ूबसूरत कलाम पेश करियूं था संदसी फ़र्ज़ंद नासिर जे आवाज़ में, नासिर मक़सूद गुल जे आवाज़ में। ऐं नासिर जी ॿ ॾींहं अॻु में 3 ऑगस्ट ते सालगिरह गुज़री आहे, त इहो जेको ख़ूबसूरत गीत हुन मक़सूद गुल साहब जो ॻायो आहे, जेको आहे त ग़ज़ल जे रंग में लिखियलु पर गीत आहे, उहो अव्हांजी ख़िदमत पेश करियूं था। ऐं उनखां पोइ मक़सूद साईं जो कुझु ॿियो कलाम बि तव्हां सां मां शेयर कंदुसि। प्यारा हुजे ई प्यार जी पारत वरी वरी। प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी, प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी। घुर्जे थी तुंहिंजी मूंखे, घुर्जे थी तुंहिंजी मूंखे इनायत वरी वरी। प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी, प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी। घुर्जे थी तुंहिंजी मूंखे, घुर्जे थी तुंहिंजी मूंखे इनायत वरी वरी। प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी, प्यारा हुजे प्यार जी। हिकिड़ी नज़र सां जंहिं बि ॾिठो चंड सूंह जो, हिकिड़ी नज़र सां जंहिं बि ॾिठो चंड सूंह जो। वरजाईंदो ज़रूर सो, वरजाईंदो ज़रूर सो आदत वरी वरी। प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी, प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी। घुर्जे थी तुंहिंजी मूंखे, घुर्जे थी तुंहिंजी मूंखे इनायत वरी वरी। प्यारा हुजे प्यार जी पारत वरी वरी, प्यारा हुजे प्यार जी। दिल जी ज़ुबां सां विर्द कयां प्यार प्यार था, दिल जी ज़ुबां सां विर्द कयां प्यार प्यार था। वाह वाह कयां तो इश्क, वाह वाह कयां तो इश्क इबादत वरी वरी। प्यारा हुजे प्यार जी पारत
तवरी वरी प्यारा हुजे प्यार जी पार तवरी वरी वरजे थी तुझी मूंखे वरजे थी तुझी मूंखे इनायत वरी वरी प्यारा हुजे प्यार जी पार तवरी वरी प्यारा हुजे प्यार जी। खुशबू गुल खंदार रही की न थी सगे खुशबू गुल खंदार रही की न थी सगे तुझी खपे करीब थी तुझी खपे करीब थी कुर्बत वरी वरी प्यारा हुजे प्यार जी पार तवरी वरी प्यारा हुजे प्यार जी पार तवरी वरी वरजे थी तुझी मूंखे वरजे थी तुझी मूंखे इनायत वरी वरी प्यारा हुजे प्यार जी पार तवरी वरी प्यारा हुजे प्यार जी। जी साईं, मुंहिंजा मक़सूद गुल साईं जो कलाम तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं। नासिर मक़सूद गुल जे आवाज़ में प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। अॼु 1 सितंबर, ख़ुश ज़माना, आज पहली तारीख़ है। तव्हांजा बि खीसा भरिया हूंदा ऐं रब तव्हांखे झझो ॾे। जेके पघारदार आहिनि, ख़ासि करे जेके सरकारी पघारनि वारा आहिनि, उन्हनि जे लाइ ऐलान थियो हिन महीने त 9 ऐं 10 मुहर्रम जेका आशूरनि जी मोकल आहे, उनखां पहिरीं 27 ऑगस्ट ते तव्हांजी जेका सैलरी आहे सा डिस्पर्स थी वेंदी, पघारूं डिस्पर्स थी वेंदियूं। पर सिंध हुकूमत जे अक्सर खातनि में ईअं न थी सघियो। जेतोणीकि इहो जेको क़दम हुयो, उनजो मक़सदु इहो हुयो त उहे माण्हू जेके पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं वञणु चाहिनि, छाकाणि त वीकेंड जे दौरान इहे आशूरनि जी मोकलूं आयूं पए, त उन्हनि जे लाइ आसानी थिए, 4 पैसा उन्हनि जे खीसे में हुजनि त हू वञी सघनि। पर उन ते सिंध हुकूमत इम्प्लीमेंट न कराए सघी, अमल दरामद न कराए सघी, जेका यकीनी तौर ते हिकिड़ी ॾाढी ख़ामी आहे। त ग़रीब गुरबो या जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे, मुतवसित तबिके जो माण्हू आहे, 4 पैसा उनखे हूंदा त हू ट्रेवल करे सघंदो, न त यकीनी तौर ते न करे सघंदो। ऐं हिन दौर में ख़ैर हूअं त ख़ुददार माण्हू कंहिं बि दौर में नथो घुरी सघे, पर हिन दौर में जॾहिं हर को माली मुश्किलात जो शिकार आहे, त उन जे दौरान इहो ॾाढो ॾुखियो थो लॻे त ॿिए कंहिंखां इहो सुवाल कजे, ख़ासि करे महीने जे आख़िरी तारीख़ुनि में। त सिंध हुकूमत अहिड़ो जेकॾहिं ऐलान कयो हो, त उन ऐलान ते अमल दरामद बि कराया, इम्प्लीमेंट बि कराया, ऐं उहो घणनि खातनि में न थी सघियो, जंहिंजो मुशाहिदो थियो ऐं मुशाहिदे थियण ते ॾाढो ॾुख बि थियो। मक़सूद गुल साईं जो कलाम शामिलु कयोसीं ऐं कुझु हुननि जा शेर, बल्कि खोड़ सारी शाइरी, ख़ासि तौर ते हुननि जी किताब रत बिना राबेल में जेका शाइरी आहे, जेका मुज़ाहिमती शाइरी आहे, उनखे पढ़ण सां ईअं नथो लॻे त इहा 40 साल 30 साल 35 साल अॻु कयल शाइरी आहे। उहो वक़्त ऐं हालत जी मुनासिबत सां अॼु बि ॼण त सच थो साबित थिए। लोक सारे थे ॾिठो ही दीद जो धोखो न हो, लोक सारे थे ॾिठो ही दीद जो धोखो न हो, बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो त हो, ॿियो को न हो, ऐं मुल्क जो नए सिर बणायो आहे ख़ाको साज़िशुनि। हाणे इहो शेर ॿुधिजो, तव्हांखे ईअं लॻंदो ॼण अॼु जी ॻाल्हि हुन कई आहे, हालांकि इहा लेट 80s जी, मिड 80s जी, लेट 80s जी ॻाल्हि, ज़िया जे दौर जी ॻाल्हि आहे। त मुल्क जो नए सिर बणायो आहे ख़ाको साज़िशुनि, मूं ॾिठो जाचे त उन में सिंध जो नक्शो न हो, हीटरनि ते बंदि कमरनि में सुता कंहिंजा कुता, कंहिंजे बचिड़े खे लुरीअ में जिस्म ते चोलो न हो। ऐं उहे असांजा पंहिंजा जेके हुकूमत जे अंदरि ऐवानाने इक़्तिदार में, इक़्तिदार जे ऐवाननि में वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ हीउ शेर केॾो ठहिके थो, ॼण त अॼु लिखियलु अथसि त होरॾियां पेरनि मंझां धरती वञे पई खिसकंदी, होरॾियां पेरनि मंझां धरती वञे पई खिसकंदी, पर असांजे दोस्तनि खे को अञा
उल्को न हो। सो अचो त उल्को करियूं, जेकॾहिं अञा बि उल्को न कयोसीं त पोइ ॾाढो पछताईंदासीं, छाकाणि त पोइ ते वक़्तु बचे कोन थो घणो। अमीन फ़हीम साहिब जी सुहिणी शाइरी रूना लैला, उनखे उन ई अंदाज़ में ॻायो जंहिं दर्दीले अंदाज़ में इहो गज़ल लिखियो वियो। उनखे उस्ताद फ़िरोज़ गुल मरहूम ओढ़ी दर्दीले अंदाज़ में कंपोज़ कयो ऐं उनखे रूना लैला हक़ अदा कयो, उन ई नमूने सां ॻाए। अचो त ॿुधूं।
थींदो रहस पुराणो मोहब्बत करे करे, पत्थर जो बुत बणिस मां इबादत करे करे। असां अमीन फ़हीम साईं जी अलाह साईं खेसि जन्नतुल फिरदौस में जॻह था फ़रमाए, उन्हनि जे ख़ूबसूरत गज़ल खे रोना लाइला खां ॿुधी रहिया हुआसीं ऐं अलाह साईं हयाती ॾे रोना लाइला खे इन कंपोज़ कयो उस्ताद फ़िरोज़ गुल, ऐं उस्ताद फ़िरोज़ गुल खे बि अलाह तबारक ताला जन्नतुल फिरदौस में जॻह था फ़रमाए। तव्हां जेकॾहिं हिन गज़ल खे ॿुधी उदास थी विया आहियो, यकीनन थिया हूंदा, छाकाणि त गीत या गज़ल या काई बि प्रेज़ेंटेशन पेशकश, चाहे उहा शाइरी जी हुजे या उहा पेंटिंग हुजे, मुसवरी हुजे, चित्रकारी हुजे या गायकी हुजे, उहा पंहिंजो पाण सां कैफ़ियत खणी थी अचे ऐं उन जी कैफ़ियत जी सचाईअ जी निशानदेही इन मां ई थिए थी त उहा तव्हांखे उन रंग में रंगे छॾे। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं अवांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। कराची स्टूडियोज़ में चाहे यासिर काज़ी अवां सां मुखातिब आहे। तव्हांजो मिज़ाज मूड मटाइण जे लाइ हिकिड़ो इंतिहाई सुहिणो दुगानो थो पेश करियां ऐं बर सग़ीर जा हिकिड़ा ॿ ख़ूबसूरत आवाज़, अॼुकल्ह जे नौजवान नस्ल जा पसंदीदा आवाज़। हिकिड़ो आहे शान जेको ओलह बंगाल जो आहे, खंडवा जो आहे, उन ई खंडवे जो जंहिं खंडवे सां किशोर कुमार जो ताल्लुक़ु, साॻे शहर सां हुनजो ताल्लुक़ु। शान मशहूरु प्लेबैक सिंगर ऐं साधना सरगम, उन्हनि जे आवाज़ में इहे ख़ूबसूरत सिंधी दुगानो ॿुधूं था। जो नाहे ॿुधो उन्हनि जे आवाज़ में सिंधीअ में दुगानो, यकीन उन्हनि खे पसंदि ईंदो। ख़ुशीअ में थो गुज़रे सुहाणो सफ़र तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र। अचो त खुशियां में थो गुज़रे सुहाणो सफ़र तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र हो, तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र। खुशियां में थो गुज़रे सफ़र तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र हो, तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र। खुशबू हवा में फैलजी वई, उमंगन में दिल मचलजी वई। खुशबू हवा में फैलजी वई, उमंगन में दिल मचलजी वई। मूंखे यादि रहंदो सफ़र उम्र भर तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र हो, तुंहिंजे मिलण लाइ दिलि मुंतज़र। ज़िंदगी जो शुरू दौर थियो, मोहब्बत में आहे ना केड़ो मज़ो। नौ ज़िंदगी जो शुरू दौर थियो,
जाने जे गर्दिश खां मां बेखबर तुंहिंजे मिलण लाया दिल मुंतज़र तुंहिंजे मिलन लया दिल मुंतज़र खुशीअ में थो गुज़रे सुहाणो सफ़र तुंहिंजे मिलण लाया दिल मुंतज़र हो ला 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 साईं मुंहिंजो भलीकार था चऊं प्रोग्राम सूरज शाखूं कॾियो में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हिन प्रोग्राम खे असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं अव्हां सां गॾु आसिर काज़ी अव्हां जो ऐं असांजो जेको साथ आहे सो कुझु देरि वधीक रहंदो नेशनल मीडिया जेका क़ौमी मीडिया आहे उहा पंहिंजे भरपूर बुग़्ज़ जो इज़हार करण जो मौक़ो किथे बि नाहे विञाईंदी उन में न्यूज़ एंकर्स हुजनि या वरी जेको न्यूज़ जो स्टाफ आहे पंहिंजे बुलेटिन्स जे ज़रिए जिते जिते उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे सिंध सां बुग़्ज़ जो इज़हार करण जो उनखे उहो पंहिंजे हथां नाहिनि विञाईंदा उन सोनहरी मौक़े मां उहो फ़ाइदो ज़रूरु वठंदा आहिनि ख़ासि तौर ते हाणे जॾहिं मकानी इदारनि जा जेके बि इख़्तियार आहिनि उन्हनि जो मुद्दो ख़तमु थी वियो आहे ऐं मकानी चूंडूं थियण वारियूं आहिनि त उन में ख़ासि करे सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि सिंध जा जेके सोनहरी इलाइक़ा आहिनि हू त ख़ैर सिंध जो इंच इंच उनजो चपो चपो सूंहं ई सूंहं आहे ऐं उनजी सूंहं सिंध वासियुनि खां को पुछे पर ख़ासि तौर ते कराची ऐं कराचीअ खां सवाइ ॿिया अहिड़ा शहर सिंध जा जेके गैस फील्ड्स जे हवाले सां मैदनियात जे हवाले सां तेल जे हवाले सां ज़रख़ेज़ इलाइक़ा आहिनि त उहे उन्हनि जे लाइ ॼण त सोनियूं कुकड़ियूं आहिनि ऐं उन्हनि ते उन्हनि जी नज़र आहे ऐं उन ते ज़ाहिर आहे त इंतिज़ामी अख़्तियार वठण जी जेका जंग आहे त उन ॾिस में हू सिंध वासियुनि ऐं सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन ऐं अदब ऐं ॿोली ऐं कल्चर ऐं आर्ट ते जिते जिते सिंध दुश्मन खे वार करण जो मौक़ो मिले थो हू उहो मौक़ो नथो छॾे असां सभिनी खे इहो घुरिजे त असां बजाए इन जे जो जीअं सोशल मीडिया ते गार गंद जो रवाजु आहे ऐं पंहिंजी ॻाल्हि खे मंझराइण जे लाइ ऐं पंहिंजे टोन खे ऊचो करण जो रवाजु आहे उहो न कजे पर दलील सां मंतक सां लॉजिक सां इल्म सां अक़ुल सां फ़हम सां ऐं तारीख़ी हक़ीक़तुनि खे बयानु करण सां असां उनजो मुक़ाबिलो करियूं ऐं मां सम्झां थो त इहो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो तरीक़ो आहे कंहिंखे बि कन्विंस करण सां छाकाणि त पंहिंजे आवाज़ जो टोन वधाइण सां ॻाल्हि क़ाबिल क़बूल नाहे बणिबी बल्कि उन पंहिंजे मंतक में पंहिंजे दलील में पंहिंजे लॉजिक में असरु पैदा करण सां उहो ज़ोर पैदा थींदो आहे रोज़ानी अवामी आवाज़ में रोज़ानो मुंहिंजो जेको चोस्टो या कतो छपो आहे जेको पहिरें बि तव्हां सां शेयर कंदो रहियो आहियां कोशिशि हूंदी त हिननि ॿिनि प्रोग्रामनि में बि अव्हां सां शेयर कंदो हलां त उनजो अॼु उनवान आहे दलील सां वेड़ जो सॾु दलील सां मुक़ाबिलो करिणो आहे चटाभेटी दलील जी थियणी आहे ऐं इल्मी हवाले सां तोड़े तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन जे हवाले सां असां उन्हनि खां वधीक शाहूकार ऐं ज़रख़ेज़ आहियूं तंहिंजे करे असांखे पंहिंजी ॻाल्हि दलील सां करणी पवंदी गार गंद सां हुननि वांगुरु न छाकाणि त असां तहज़ीब याफ़्ता क़ौम आहियूं ऐं परे पासे ते शायदि घणियूं क़ौमूं बि कोन्हनि के जेके क़ौम हुजण जी दावा कनि थियूं मूं हुन चोस्टे में अर्ज़ु कयो आहे त सिंध दुश्मन क़ुवतुनि जे तोड़ लाइ सिंध दुश्मन क़ुवतुनि जे तोड़ लाइ सभु छॾे वेछा मिड़ी मुठ थी वञो मंतक़ी इल्मी शऊरी वेड़ सां मंतक़ी इल्मी शऊरी वेड़ सां हर विरोधीअ जे ॻिचीअ पइजी वञो सो ही वक़्तु आहे त असां ॻिचे पऊं सिंध जे दुश्मन सां उन जे वेरीअ सां ऐं उन सां इल्मी मुक़ाबिलो करे असां उहो मुक़ाबिलो खटूं To the
साईं मुंहिंजा बलार भिटाई जो कलाम शामिल कयोसीं। आगाज़ बि असां हुन सां कयोसीं, पर सावण ख़ान मङणहार जे आवाज़ में हिन सुहिणी वाईअ खे पेश कयोसीं, सुहिणे कलाम खे पेश कयोसीं बलार भिटाई जे। ऐं सावण ख़ान मङणहार असांजो उहो असांजो पंहिंजो गायक आहे, उहो रागी आहे जेको हिन विरहाङे खां पोइ जेका विरी पई ॿिन्ही मुल्कनि जे विच में, हुन जे परे पासे रहिजी वियो। हूअं असांजो ई थरियो आहे, असांजो ई थरवासी आहे, पर होॾां वारी पासे वारी जेका वारी आहे उनजो नालो राजस्थान पइजी वियो। ऐं हिन पासे वारी जेका वारी आहे उहा कुझु सो थर, कुझु सो पारकर ऐं कुझु सो महिराणो थी चवराए। सो आहे असांजो पंहिंजो, पर हाणे हुन जेका विरी विझिजी वई आहे, जेका उहो बॉर्डर अची वियो, जेका सरहद अची वई, उन सरहद जे परे पासे आहे। पर ज़ाहिर पंहिंजो त जिते बि हूंदो पंहिंजो ई हूंदो। जीअं मूं अर्ज़ु कयो त सिंध रुॻो उहा न जेका सिंध में थी वसे, पर सिंध उहा जेका पूरी दुनिया में थी वसे। सो सावण ख़ान मङणहार जे सुहिणे आवाज़ खां पोइ शामिलु करियां थो गुलबहार बानो जो आवाज़। अॼुकल्ह बीमार रहे थी, मुल्तान वारे पासे पंहिंजे आबाई ॻोठ में, अबाणे ॻोठ में उते क़यामी आहे, पर उनजी सिहत जे हवाले सां सुठियूं ख़बरूं कोन थियूं मिलनि। रब उनखे सिहतयाब करे। उनजे आवाज़ में ई सुहिणो गीत जेको वरियनि खां एयर करियां पियो, पर ॾाढो ख़ूबसूरत गीत आहे, तव्हांखे पसंदि ईंदो। तूं मां आव त गॾिजी ॻायूं, सुहिणा प्यार जा रंग विरहायूं। अचो त
जी मुंहिंजा साईं, तूं मां आओ त गॾिजी ॻायूं। सो पाण सभई ख़ुशि रहण जी कोशिशि करियूं। जेके महदूद वसीला आहिनि, पंहिंजे तवक़ुआत खे घटाइजे, पंहिंजे एक्सपेक्टेशन्स खे घटाइजे त ख़ुशि रही सघिजे थो। ख़ुशि रहण कोई एॾो ॾुखियो कोन्हे। जेकॾहिं तव्हां तवक़ुआत वधाए छॾींदव त उहे पूरियूं कोन्ह थींदियूं। जॾहिं पूरियूं कोन्ह थींदियूं त पोइ तव्हांखे ॾुखु थींदो, अफ़सोस थींदो। ऐं माण्हुनि जे हवाले सां बि इहो ई चवणु आहे त जेके तव्हांजा पंहिंजा आहिनि उन्हनि मां तवक़ुआत घटि रखो। जेतोणीकि इहा ॻाल्हि अजीब आहे, छाकाणि त तवक़ुआत या उमेद या आसिरो हूंदो ई पंहिंजनि मां आहे, पर उहे जेतिरियूं मिनिमम रखंदव, घटि में घटि रखंदव, ओतिरी तकलीफ़ घटि थींदी। ऐं मां चाहियां थो त तव्हांखे तकलीफ़ घटि थिए। ज़िंदगी ओतिरी आहे, ज़िंदगी मुख़्तसिर आहे। उहे 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। 4 ॾींहंनि जी ज़िंदगीअ में जेतिरो तव्हां ख़ुशि रहंदव, ओतिरी क्वालिटी ऑफ लाइफ वधंदी। मूं हिकिड़े डॉक्टर खां पुछो त तव्हां एॾियूं महांगियूं टेस्टूं था करायो, के टेस्टूं त वॾियुनि बीमारियुनि जूं अलाह साईं पनाह ॾे, उन्हनि बीमारियुनि जो नालो खणंदे बि डपु थो लॻे पियो, पर 70-70, 80-80 हज़ारनि जूं टेस्टूं बि थियनि थियूं पियूं। ऐं उन में तव्हां ॾिसो त सस्ते में सस्ती टेस्ट बि जेका आहे सा उहा 1000-1500 जी टेस्ट आहे। त मां डॉक्टर खे चवंदो आहियां तव्हां एॾो मरीज़नि खां ख़र्चु करायो था, वरी इलाजु थो थिए, हुन में सर्जरीज़ थियूं थियनि, या जेकॾहिं फिज़िशियन इलाजु थो करे तॾहिं बि हिकिड़ो वॾो ख़फ़े जी ॻाल्हि आहे। त छा तव्हां हयाती वधाए सघो था? त हुन ॾाढो सुठो जवाबु ॾिनो त हयाती वधाए कोन था सघूं, पर क्वालिटी ऑफ लाइफ बहितर बणाए सघूं था, उनजो मयार बहितर बणाए सघूं था। जेके 4 ॾींहं तव्हांखे जीअणो आहे, उन मां 3 ॾींहं तव्हां सिहतमंद गुज़ारियो, हिकिड़ो ॾींहुं तव्हां बीमार गुज़ारियो या बिस्तरे ते गुज़ारियो, असां उन खां बचाए सघूं था तव्हांखे। त तव्हां उहो बिस्तरे ते न गुज़ारियो, दोस्तनि सां मिलंदे गुज़ारियो, खिलंदे गुज़ारियो, सफ़र कंदे गुज़ारियो, ख़ुशियूं वंडींदे गुज़ारियो, लाचार थी न गुज़ारियो। त उहा जेका ज़िंदगीअ जी जो जेको मयार आहे, सिहत वारो मयार, उहो असां बहितर बणाए सघूं था। त तंदुरुस्ती 1000 नेमत न आहे, तंदुरुस्ती करोड़ हा नेमत आहे, अरब हा नेमत आहे। रब तव्हांखे तंदुरुस्त रखे। हीअ आवाज़ जेसिताईं पहुचे पियो, जेसिताईं न बि पहुचे पियो, अलाह साईं उन्हनि घरनि में, उन्हनि थाकनि में, थाणनि में, जिते जिते जेकी बीमारी आहे उनखे सिहत कामिला सां उन्हनि मरीज़नि खे नवाज़े ऐं उनखे उन बीमारी खे रफ़ा दफ़ा करे। मुंहिंजी सिंध सदा सोभारी रहे ऐं उन जी वहदत हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहे। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। अॼु हिकु प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं जो इख़्तिताम इन ई दुआ सां करियूं था। ऐं नारायण श्याम जी निहायत ख़ूबसूरत ॿोलीअ जे बारे में शाइरी ज़ुल्फ़िकार अली ऐं मज़हर हुसैन जे आवाज़ में तव्हां ताईं पहुचायां थो। निगाहुनि, अदाउनि, इशारनि जी ॿोली। ऐं यकीननि हीअ शान वारनि ऐं मान वारनि ऐं प्यार वारनि ऐं दिलि वारनि जी ॿोली आहे। ऐं इन में हिकिड़ो शेर आहे हिन गज़ल में। हूअं त ख़ैरु नज़्म आहे, कंहिं बि हिकिड़े मौज़ूअ ते जेकॾहिं गज़ल बि हुजे त उहो नज़्म ई चवराईंदो आहे। उन में हिकिड़ो जेको शेर आहे, उन ते पाण सभई अफ़सोस त करियूं था, पर दुआ करियूं त ईअं न थिए जीअं हुन गुमान ज़ाहिर कयो आहे। गुमान ज़ाहिर कयो अथसि ऐं पाण बि दुआ कई अथसि त अलाह ईअं मथे, अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे। हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, कॾहिं बि सिंध हुई न थिए ऐं सिंधी ॿोली हुई कॾहिं बि न थिए। जेतिरी उनजी क़दामत ऐं जेतिरो उनजो ग्रैंजर ऐं शिको आहे, इहो हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहे। अॼु को प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं, जेको सूरज शाखूं कढियूं जे सीज़न 3 जो, उनजी 3 मुंद जो, उनजे 3 मौसम जो, उनजे सीज़न 3 जो पहिरियों प्रोग्राम हुयो। अव्हांजी ख़िदमत में असां 1 सेप्टेम्बर ते पेश कयोसीं। 1 सेप्टेम्बर 2020 ते तव्हां सां मुखातिब आहियां। वरी तव्हां सां 2 ॾींहंनि जी विथीअ खां पोइ अवल ख़ैर जुमे वारे ॾींहुं मुलाक़ात थींदी। ऐं जुमे वारे ॾींहुं पाण इन ई टाइम ते मिलंदासूं, इन ई वक़्त ते मिलंदासूं। वरी तव्हां सां छंछर ते मुलाक़ात थींदी। छंछर ते कहिड़े प्रोग्राम में मुलाक़ात थींदी, इन जो मूं तव्हांखे हिन ई प्रोग्राम जे दौरान ॿुधायो, त मां तव्हांखे जुमे वारे प्रोग्राम में सरबस्तो ॿुधाईंदुसि त उन प्रोग्राम जी इनफरादियत कहिड़ी आहे, उन प्रोग्राम जो नालो कहिड़ो आहे, उहो प्रोग्राम कहिड़े नमूने सां पेश थींदो, उनजी पेशकश जो अंदाज़ कहिड़ो आहे। तव्हां सभई ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रखण जी कोशिशि करियो उन्हनि खे जिन जी ख़ुशी तव्हांजे पंहिंजे अख़्तियार में आहे। उनजो इंतज़ारु ख़तमु करियो जिन जो इंतज़ारु ख़तमु करणु अव्हांजे पंहिंजे अख़्तियार में आहे। ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रखण जी कोशिशि करियो ॿियनि खे। दुश्मननि ते रख नज़र ऐं दोस्तीअ जो ख़ैरु घुर। ख़ुशि रहे आलम सॼो, धरतीअ सॼीअ जो ख़ैरु घुर। थी न तूं चमड़ो चरिया, ऊंदहि जो पूॼारी न थी। रोशनी आहे ज़िंदगी, कुझु रोशनीअ जो ख़ैरु घुर। हिन सुहिणे गीत सां तव्हांखे छॾे पियो वञा, इजाज़त थो घुरां, पर इन उमेद सां त वरी जल्द मुलाक़ात थींदी। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु जेॾां पेर तेॾां ख़ैरु। अल्लाह निगहबान।
निगाहूं अदाऊं इशारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली। न समझी सघियो ॿियो कोई हुस्न धारा, न समझी सघियो ॿियो कोई हुस्न धारा, न समझी सघियो ॿियो कोई हुस्न धारा, तमन्ना भरी मींहवारों जी बोली, तमन्ना भरी मींहवारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली। मिठिया है कोयल जी कूकू मिठिया, मिठिया है कोयल जी कूकू मिठिया, मिठिया है कोयल जी कूकू मिठिया, मिठिया है सच बेकरारों जी बोली, मिठिया है सच बेकरारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली। मिठिए जे ज़रा जो त कुछ राज सल तूं, मिठिए जे ज़रा जो त कुछ राज सल तूं, मिठिए जे ज़रा जो त कुछ राज सल तूं, दुखी राह समझण सितारन जी बोली, दुखी राह समझण सितारन जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली। खिज़ा हाल ओरे तके साण ओरे, खिज़ा हाल ओरे तके साण ओरे, खिज़ा हाल ओरे तके साण ओरे, सभेई सिखा जे बहारों जी बोली, सभेई सिखा जे बहारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, नई आहे नित नाज़वारों जी बोली, निगाहूं अदाऊं इशारों जी बोली।
में पढ़जे अलायन थे जो किताबन में पढ़जे अलायन थे जो किताबन में पढ़जे कभी सिंधु आई सिंधु आरंग बोली कभी सिंधु आई सिंधु आरंग बोली नहीं आहे नित नाज़वारंग बोली नहीं आहे नित नाज़वारंग बोली निगाहों अदाओं इशारंग बोली निगाहों अदाओं इशारंग बोली नहीं आहे नित नाज़वारंग बोली नहीं आहे नित नाज़वारंग बोली निगाहों अदाओं इशारंग बोली निगाहों अदाओं इशारंग बोली नहीं आहे नित नाज़वारंग बोली नहीं आहे नित नाज़वारंग बोली निगाहों अदाओं इशारंग बोली सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंधु मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिशवरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।